अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु अल्लाह ताला जे फज़ल ऐं करम सां ठीकु ठाक हूंदव। दोस्तों, मां आहियां जो पंहिंजो रिज़वान अली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल रिज़वान टीवी। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, मुंहिंजे वीडियोनि खे कमेंट कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी थींदी। ऐं कॾहिं बि कंहिंजी दिलि न ॾुखायो, पंहिंजे अबे अमड़ जो क़दुरु कयो, 5 वक़्त नमाज़ पढ़ो ऐं हिकु सुठा इंसान थी गुज़ारियो, हिकु सुठा इंसान थी रहो। दोस्तों, पाड़े वारनि सां सुठो सलूक कयो, पंहिंजे दोस्तनि सां सुठो सलूक कयो, मिटनि माइटनि सां सही हलो। इहा ई मुंहिंजी तव्हांखे दोस्तनि खे गुज़ारिश आहे। ख़ुदा अबे अमड़ जी इज़त कयो। मां उमेद थो करियां तव्हांखे मुंहिंजो हीउ वीडियो ज़रूरु पसंदि आयो हूंदो ऐं जंहिं बि दोस्त खे मुंहिंजो हीउ वीडियो पसंदि अचे कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिए। शुक्रिया। ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं मुंहिंजा वीडियो ॾिसंदा करियो। मां आहियां जो पंहिंजो रिज़वान अली ऐं तव्हां